दुनिया जो सभ खां वॾे में वॾो तूफ़ान ऐं दुनिया जो सभ खां वॾे में वॾो जेको सैलाब ऐं पाणी आयो उहो उन क़ौम जे मथां आयो। त अल्लाह ताला जो क़ुर चवे थो वकील या अर्जुबुल ईमाक त जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जा समूरा फ़र्द ख़तमु थी विया, यानी जंहिं बि ईमान न आंदो या जंहिं बि कलमो न पढ़ियो, जंहिं बि अल्लाह जे नबी ते ईमान न आंदो, उहे सभु ख़तमु थी विया। ऐं सवाइ उनजे जेके हज़रत नूह अलैहिस्सलाम जी कश्ती ऐं ॿेड़ी जे अंदरि सुवार हुया, सवाइ उनजे जंहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि खे मञियो ऐं उनजे मथां ईमान आंदो, बाक़ी सभु जो सभु तबाह थी विया। ऐं अल्लाह ताला खे कंहिंजे मथां बि रहम न आयो। छाजे करे त जंहिंखे पंहिंजी जान जे मथां पंहिंजे नफ़्स जे मथां रहम न ईंदो आहे त अल्लाह ताला बि उनजे मथां रहम न कंदो आहे। त उनखां बाद में अल्लाह ताला जो हुकुम थियो वकील या अर्जुबुल ईमाक, ऐं चयो वियो त ए ज़मीन तूं पंहिंजो पाणी पंहिंजे अंदरि ॻाए छॾ, वया समाओ अकली ऐं आसमान तूं पंहिंजी बारिश खे रोके छॾ, वग़ीज़ल माओ ऐं पाणी उन वक़्तु सुकी वियो, वकुज़ियल अमर ऐं अल्लाह ताला जो मामिलो ऐं फ़ैसिलो साबित थी चुको, यानी मुजरिम तबाह थिया। वस्तवत अलल जूदी ऐं ॿेड़ी जेका आई उहा जूदी जबल जे मथां बीह रही। वकील अबोदल क़ौम ज़ालिमिन ऐं चयो त अॼु ॾींहुं ज़ालिम क़ौम जे लाइ तबाही आहे ऐं ज़ालिम क़ौम जे लाइ दूरी आहे। त ज़मीन उहा सुकी वई, आसमान जे तरफ़ खां बि बारिश बंदि थी वई। त जेको पाणी सुकी वियो उहो सिर्फ़ु जूदी जबल मथां सुकियो हुयो, बाक़ी आसमान मां बाक़ी जेका ज़मीन आहे उहा अञा पाणी उन ते अञा बीठो हुयो। त जॾहिं ॿेड़ी हेठि लही आई त सभ खां पहिरियां जूदी जबल ते ॿेड़ी लही आई। ऐं जूदी जबल जे लाइ चयो वञे थो त इहो किथे आहे, उहो चवनि था त इराक़ जे सूबे मूसल जे अंदरि इहा वाक़ी आहे। ऐं बाज़ फरमाइनि था त जूदी जबल ऐं कोह तूर इहो हिकु ई जबल आहे, इहो साॻियो ई जबल आहे, इन ॿिन्ही जो नालो हिकु ई आहे। त बहरहाल उहा ॿेड़ी अची करे उन जबल जे मथां बीह रही, लेकिन चवनि था त ॿेड़ी जूदी जबल ते अचण खां पहिरियां बैतुल्ला ऐं काबतुल्ला जा उन तवाफ़ कया ऐं चकर लॻाया, उनखां बाद में अची उन ते बीठी। त जॾहिं ॿेड़ी उते बीठी त बराबरि बीठी रही ऐं क़ौम जा माण्हू उन मां लथा, लेकिन हज़रत नूह अलैहिस्सलाम पहिरियां इहो मालूम करायो त ज़मीन सुकी आहे या पाणी वग़ैरह ख़ुशि थियो आहे या न। उनजे लाइ हज़रत नूह अलैहिस्सलाम हिकु कांव खे हुकुम कयो त तूं वञ ऐं असांखे ख़ुश्की जे बारे में ॿुधाए ऐं ख़ुश्की जी ख़बर ॾे त वाक़ई ज़मीन सुकी आहे या न। त कांव वियो, लेकिन उहो मुर्दनि खे खाइण जे अंदरि मसरूफ़ थी वियो। उन तमामु देरि लॻाई त हज़रत नूह अलैहिस्सलाम कबूतर खे हुकुम कयो ऐं कबूतर उन वक़्तु वियो ऐं वञी करे उहो ज़मीन वारी मिटी पंहिंजे पेरनि जे अंदरि खणी आयो ऐं ज़ैतून जे वण जा पन पंहिंजी चूच में ऐं चुंभ में खणी आयो, जंहिंमां हज़रत नूह अलैहिस्सलाम अंदाज़ो लॻायो त वाक़ई ज़मीन ज़ाहिर थी चुकी आहे। त उनखां बाद में हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं क़ौम जा माण्हू उन ॿेड़ी तां हेठि लथा ऐं हेठि ज़मीन ते लही आया, लेकिन उहा ॿेड़ी उते ई बीठी रही ऐं बराबरि बीठी रही। ऐं चवनि था त उनखां बाद में खोड़ सारियूं ॿेड़ियूं वग़ैरह कश्तियूं वग़ैरह तयारु थियूं, लेकिन समूरू ख़ाक थी वियूं यानी ख़तमु थी वियूं, लेकिन इहा ॿेड़ी बाक़ी रही। इन जो ढांचो बुखारी जे अंदरि मौजूदु आहे त हिन उमत जे पहिरियुनि माण्हुनि बि उन ॿेड़ी खे ॾिठो हुयो, उन ढांचे खे ॾिठो ऐं खोड़ सारा सियाह बि उन जी तरफ़ विया हुया जंहिं उन जे मथां किताब लिखिया आहिनि। ऐं अल्लाह ताला जे क़ुर जे वाक़े जी उन ताईद कई आहे त वाक़ई इहा ॿेड़ी उहा ई आहे जेका क़ुर पाक जे अंदरि उन जो ज़िक्र ऐं किसो लिखियलु आहे। त जॾहिं उहे क़ौम जा माण्हू यानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जा मञण वारा ऐं मोमिन हेठि लही आया, उन जॻह ते हिकु बस्ती ऐं हिकु ॻोठ जो बुनियादु रखियो वियो जंहिंखे समानीन चइबो आहे। त मुफ़सिर फरमाए थो हिकु राति उहे सुता पिया त सुबुह जो जॾहिं उथिया त अचानक उन समूरनि जूं ॿोलियूं वग़ैरह तब्दील थियल हुयूं, यानी तक़रीबन 80 माण्हू हुया ऐं 80 माण्हुनि जूं ज़बाना मुख़्तलिफ़ हुयूं, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पिया, लेकिन उन्हनि खे हिक ॿिए खे उन जूं ॻाल्हियूं सम्झ में न अचनि पियूं। ऐं उन मां जेका बहितरीनु ऐं सभ खां फसी ऐं बलीग ॿोली हुई उहा अरबी ज़बान हुई, लेकिन हज़रत नूह अलैहिस्सलाम खे समूरियूं ॿोलियूं सेखारियूं वियूं। हज़रत नूह अलैहिस्सलाम उन जे ज़बाननि खे ऐं तर्जुमनि खे ट्रांसलेट करनि पिया, उन जा मुतरजिम हुया ऐं हिक ॿिए खे ॿुधाइनि पिया। त हज़रत नूह अलैहिस्सलाम जा इहे सिर्फ़ु 80 फ़र्द बचा जंहिंमां तव्हां सां पैदा थियासीं ऐं समूरी इंसानियत उन मां बाक़ी रही। त अल्लाह ताला जो क़ुर चवे थो वनादा नूहु रब्बहू फ़क़ाल रब्बि इन्न इब्नी मिन अहली। उन वक़्तु हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो त ए अल्लाह मुंहिंजो पुटु बि इन जे अंदरि मौजूदु आहे ऐं तूफ़ान जे अंदरि उहो मौजूदु आहे, ए अल्लाह तूं मूंखे मुंहिंजो पुटु बचाए ॾे। छाजे करे त अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम सां वाइदो कयो त ए नूह अलैहिस्सलाम मां तोखे बि बचाईंदुमि ऐं तुंहिंजे अहल खे बि बचाईंदुमि ऐं तुंहिंजे मोमिननि खे बि बचाईंदुमि। त हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे उहो वाइदो ॿुधायो त ए अल्लाह अव्हां मूंसां वाइदो कयो त मां अव्हां जे अहल खे बचाईंदुमि, त मुंहिंजो पुटु कनान बि मुंहिंजे अहल मंझि आहे, मुंहिंजे ख़ानदान मंझि आहे, लिहाज़ा इहो बि तूं मूंखे बचाए ॾे। ऐं तूं हर शइ जे मथां क़ादिर आहीं, क़ादिर मुतलक़ आहीं, जेकॾहिं ऐं तूं इन ॻाल्हि जे मथां बि क़ादिर आहीं त मुंहिंजे पुट जी दिलि खे फेर ऐं उहो कलमो पढ़ी करे मुस्लमान थिए, उनखां बाद में इन ॿेड़ी ते अचे।
हज़रत नूह अलैहिस्सलाम पहिरियां कनान खे खोड़ सारा सॾ कया, लेकिन जॾहिं हुन चयो त मां जबल ते चढ़ी वेंदुमि ऐं मूंखे जबल बचाईंदो, लेकिन पाणी एतिरो आयो जो तफ़सीर जे अंदरि लिखियलु आहे, उहो एतिरो पाणी हुयो जो काई बि जबल तोड़े जो जबल तमामु वॾा हुया, लेकिन कंहिं बि जबल जी चोटी वग़ैरह ज़ाहिर न थी पई। त कनान जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि खे न मञियो त उन वक़्तु हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे फ़रियाद कई त तूं ई मूंखे पंहिंजो पुटु बचाए ॾे। त अल्लाह ताला हुन जे जवाब में फ़रमायो काल या नूह इन्नहु लैस मिन अहलिक, त ए नूह इहो तुंहिंजो पुटु तुंहिंजे अलम जा न आहे, तुंहिंजे ख़ानदान में जा न आहे। छाजे करे त इन्नहु अमलुन गैर साले, इन जो अमल साले न आहे ऐं इन जा नेक कम न हुया। त जेको ईमान वारो न हूंदो आहे उनजो नबूअत सां कोई बि तालुक़ु न हूंदो आहे। त जंहिंजे अंदरि ईमान न हूंदो, जंहिंजे अंदरि अमल साले न हूंदी, उनखे ख़ानदानी निस्बत ऐं नबूअत वारी निस्बत बि कमु न ईंदी आहे। ऐं किताब जे अंदरि वाक़ियो अचे थो त जॾहिं ख़ातून जिगर हज़रत मां फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा जो विसाल थियो, उनखां बाद में क़बर खे चयो त हे क़बर तूं होशियारु थी, तुंहिंजे अंदरि ख़ातून जन्नत ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लख़्त जिदर, यानी जन्नत जे ख़ातूननि जी सरदार तुंहिंजे अंदरि अची रही आहे। त क़बर मां आवाज़ु आयो, मां कंहिं बि निस्बत खे न ॾिसंदी ऐं मां कंहिंजे ख़ानदान खे न ॾिसंदी, मां सिर्फ़ु इंसान जे अमलनि खे ॾिसंदी आहियां, हुनजे ईमान खे ॾिसंदी आहियां। अल्लाह ताला खां दुआ अमल करणु।